फयकून। जॾहिं अल्लाह ताला कंहिं शइ जे ठाहिण जो इरादो कंदो आहे फरमाईंदो आहे कुन थी पव, उहा शइ थी पवंदी। हाणे इहा जेका लफ़्ज़ कुन चवण सां शइ ठही पई, अल्लाह जे अमर सां अमरे कुन थी पव, उहा शइ थी पई। शयूं इन अमरे कुन सां ठहियूं आहिनि, उन्हनि खे आलम अमर जूं शयूं सॾिबो आहे। ऐं ॿियो अल्लाह ताला जी तख़लीक़ जो अंदाज़ इहो आहे, शयुनि खे मराहिल में ठाहींदो आहे। जीअं मसलन रब्बुल आलमीन जल शानहू जन्नत के ठाहियो, जहन्नम के ठाहियो, अर्श के ठाहियो, कुर्सी के ठाहियो। उहे फरमाए कुन अमरे कुन से ठहिया आहिनि, या सॼी आलम अमर जी। ऐं इंसान उहो तदरीजन चाहींदो आहे। इंसान पहिरीं ॾिसो पीउ जे पुठी में नुत्फ़ो आहे, वरी माउ जो नुत्फ़ो गॾिबो, माउ जे रहम जे अंदरि उहो 40 ॾींहंनि ताईं रत जो दिप थींदो आहे, वरी गोश्त जी बूटी थींदो आहे, वरी उन ते खल चढ़ंदी आहे, हॾनि जो ढांचो ठहंदो आहे, पोइ चौथे महीने उन में साहु। इन तरह सां पोइ वरी नंढड़ो ॿारड़ो कचड़ो ॿार ठहंदो, वॾड़ो थींदो, तव्हांजो 9 महीने ते उहो मुकमिल ॿार ठही पोइ वरी ॿाहिरि ॼमंदो। ॼमण खां पोइ वरी नंढड़ो ॿारड़ो हूंदो आहे, पियो हूंदो, वरी साईं बांबड़ा ॾियणु शुरू कंदो। हलंदे हलंदे तव्हांजो वॾो, हींअर तव्हां जवान वेठा आहियो। हाणे तव्हां केतिरनि मरहलनि मां गुज़री पोइ हींअर जो गफ़ारी मस्जिद में वेठा आहियो, त घणनि मरहलनि मां गुज़री आया आहियो। त इहो जेको मख़लूक जो प्रोसीजर आहे, तरीक़ेकार आहे, इन खे सॾिबो आहे आलम ख़ल्क़। छा सॾिबो आहे? आलम ख़ल्क़। ऐं मलाइक जेकी ठहिया आहिनि न, न को नुत्फ़ो, न को वरी उनजो रत जो दिक, न को छा, न को नंढ वॾाई, बसि अल्लाह ताला फरमायो थी पव, ठही पियो मुकमिल सॼो सारो मलाइक फ़रिश्तो तयारु। सम्झो था? इहा तख़लीक़ जेका आहे इन खे सॾिबो आहे आलम अमर। जेका आलम अमर सां ठही, हुकुम सां ठही पई, इन खे छा सॾिबो? आलम अमर। ऐं जेका तदरीजन मरहलनि में ठही, उन खे सॾिबो आलम ख़ल्क़। हाणे इंसान जेको आहे उनजो रंग अजीब आहे। मलाइक रुॻे अमरे कुन सां ठहिया, ज़मीन इहा अल्लाह ताला जी तख़लीक़ आहे, आलम ख़ल्क़ आहे। इन तरह सां मख़लूक के तव्हां ॾिसंदो त के आलम ख़ल्क़ जूं शयूं आहिनि, के आलम अमर जूं शयूं। पर इंसान अहिड़ी शइ आहे जेको आलम ख़ल्क़ बि इन में, आलम अमर बि, ॿिनि शयुनि जो मजमूओ। आलम ख़ल्क़ जो तव्हांखे मां ॿुधायो त कीअं तरीक़ेकार थिए थो, पर इन इंसान में अंदरि वरी अल्लाह तबारक व तआला 5 शयूं अहिड़ियूं रखायूं आहिनि जेके आलम अमर जूं आहिनि। उन्हनि जो ठहणु, तयारु थियणु अल्लाह जे अमरे कुन सां थियो। उहे 5 शयूं कहिड़ियूं आहिनि? उहे 5 लतीफ़ा आहिनि। हिकिड़ो क़ल्ब, ॿियो रूह, टियों सिर, चौथों ख़फ़ी, 5 अख़फ़ा। इहे 5 ई लताइफ़ सॾिबा आहिनि आलम अमर जा। ऐं इन्हनि खे अल्लाह ताला पंहिंजे अमरे कुन सां ठाहियो। पर किथे ठाहियईं? अर्श मुअल्ला खां मथे। किथे ठाहियईं? अर्श मुअल्ला खां मथे अमरे कुन सां उते ठाहियईं। पोइ जॾहिं इंसान जी मरहलेवार जिस्म जी
तख़लीक़ थी ठहंदो जॾहिं इंसान तैयार थियो पोइ अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कुदरत कामिला सां उतों अर्श मुअल्ला को मथे जिते ये लतीफ़ा रखिया न उन्हनि खे रब पंहिंजे अमर सां घुराए माण्हू जे बदन में रखाए समझो था ऐं लतीफ़े क़ल्ब खे किथे रखी खब्बे बुबे जे बांगुर हेठि हिन जाइ सॼे बुबे जे बांगुर हेठों पर माइल पंहिंजो पासे ॾे इन जाइ ते लतीफ़ो रूह कहिड़ो लतीफ़ो रूह वरी सॼे बुबे जे बांगुर मथों पर पासे सीने ॾे माइल हेठियों लतीफ़ो काॾे माइल हुयो पासे ॾे ऐं मथियों लतीफ़ो सीने ॾे माइल इन जाइ ते मक़ाम आहे कहिड़े लतीफ़े जो लतीफ़ो सिर या सिर्री वरी सॼे बुबे जे बांगुर मथों सीने ॾे माइल इते लतीफ़ो आहे ख़फ़ी छा लतीफ़ो ख़फ़ी ऐं विच सीने में इहो लतीफ़ो आहे अख़फ़ा हाणे इहे पंजई लताइफ़ असुल इन्हनि जो मक़ाम अर्श मुअल्ला को मथे आहे अल्लाह तबारक व तआला इंसान ते करम करे इहे लताइफ़ इन जे जिस्म में रखाया छाजे करे ये मूं तव्हांखे पहिरीं हिकिड़े दर्स में ॿुधायो हो जीअं पंज हवास ज़ाहिरी ॾिसण जा आहिनि तीअं हे वरी बातिन जा पंज हवास आहिनि इहे इल्म जे हासिल करण जो ज़रियो आहिनि जेके अल्लाह जी मारिफत जो इल्म ॿुझ जो इल्म मग़ीबात जो इल्म लिकल इल्म ज़ाहिरी आलम ख़ल्क़ वारो जेकी शयूं आहिनि उन्हनि खे ॾिसण जे लाइ हवास ख़म्स आहिनि सामिया माना पंहिंजो ॿुधण वारी कुवत ॿुधण ॾिसण चखण छुहण सिंघण इहे जेकी पंजई हवास आहिनि इहे आलम ख़ल्क़ जूं शयूं ॾिसंदा आहिनि पर आलम अमर जूं कुझूं जेके शयूं आहिनि उन्हनि जे इल्म हासिल करण जे लाइ वरी इहे पंज बातिन जा हवास रब रखाया इहे वरी आलम अमर जूं शयूं ॾिसंदा आहिनि मसलन फरिश्ता उहे हिन ज़ाहिरी हवासन सां न ॾिसी सघजनि था न ॿुधी सघजनि था न चखी सघजनि था न छुही सघजनि था पर इन्हनि खे वरी ही जेके अंदरियां लतीफ़ा आहिनि इहे उन्हनि जो मुशाहिदो कंदा आहिनि तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी आहे जी इहे लताइफ़ पंजई आलम अम्र जा इहे आलम अम्र जे शयुनि जो मुशाहिदो कंदा आहिनि जॾहिं उहे इंसान जे जिस्म में अचनि था न उतों अर्श तों अल्लाह ताला लाहे जिस्म में रखायो पोइ हिते संगत जो असर त थींदो आहे न संगत जो हिते जिस्म जी नफ़्स जी संगत में अची पंहिंजो असुल विसारे वेंदा आहिनि असां आहियूं किथों आया आहियूं इहा ॻाल्हि हुन खां विसरी वेंदी आहे पोइ जॾहिं सालिक अल्लाह जो ज़िक्र कंदो ऐं मुर्शिद कामिल जी तवज्जो ऐं निगाह थींदी त पोइ इहे लतीफ़ा रोशन थींदा इहे जेका इन्हनि ते ग़िफ़लत चढ़ी वई आहे हुन पंहिंजे नफ़्स जी संगत जो असर इन ते चढ़ियो आहे उहो असर लहंदो ऐं उहे इन ख़ाकी बदन जे पिंजरे मंझों आज़ाद थींदा ऐं कुल्लु शैइन यरजिउ इला असलिही हर शइ पंहिंजे असुल ॾे मोटंदी आहे पोइ छा थींदो जो इहे लतीफ़ा पंहिंजे असुल ॾे परवाज़ शुरू कंदा इहे लतीफ़ा किथों जा शुरू हुया अर्श मुअल्ला जा हाणे इहे पंहिंजे असुल ॾे रुजू थींदा जॾहिं इन्हनि जो रुजू पंहिंजे असुल ॾे थींदो त पोइ कुझ जा राज़ उन फ़क़ीर ते खुलंदा लिकल मख़फ़ी शयूं उन ते ज़ाहिर थींदियूं
जेके अखियुनि सां शयूं नथियूं ॾिसी सघजनि, कननि सां ॿुधी नथियूं सघजनि, हथनि सां छुही नथियूं सघजनि, ज़बान सां चखी नथियूं सघजनि, नक सां सिंघी नथियूं सघजनि, उहे सभु शयूं इहे लतीफ़ा तव्हांखे ॾेखारींदा, ॿुधाईंदा, सम्झाईंदा, सेखारींदा। इहे लतीफ़ा ॻाल्हि सम्झो मुंहिंजा दोस्तो। हाणे इन्हनि जे लाइ असांजे हज़रात नक्शबंदियुनि वटि जेको हज़रत मुजद्दिद पाक रहमतुल्लाह अलैह जो तसव्वुफ़ जो तरीक़ेकार आहे, उन मुताबिक़ पहिरियों सबक़ आहे लतीफ़ो क़ल्ब। जॾहिं बि को फ़क़ीर ईंदो आहे त उनखे क़ल्ब ते आङुर रखे उनखे पहिरियों ज़िक्र सम्झाइबो आहे। कहिड़ो? दिल में इहो ख्याल कयो, दिल चई रही आहे अल्लाह अल्लाह अल्लाह। सम्झो था? उन खां पोइ वरी इहो सबक़ पची वेंदो, ॿियो सबक़ ॾिबो लतीफ़ो रूही, पोइ सिरी, पोइ ख़फ़ी, पोइ अख़फ़ा। इहे सबक़ आहिनि 5। पोइ इन खां मथे अञा बि मथे सबक़ आहिनि। कुल असांजे तरीक़े नक्शबंदीअ जा कुल 35 सबक़ आहिनि। घणा? 35 सबक़ आहिनि। उन्हनि मां 5 सबक़ त इहे आहिनि जेके मां तव्हांखे अर्ज़ु कया, बाक़ी 30 सबक़ अञा पोइते आहिनि। पर इहे तदरीजन पहिरीं सबक़ लतीफ़े क़ल्ब जो, पोइ लतीफ़ो रूह, पोइ सिरी, पोइ ख़फ़ी, पोइ अख़फ़ा। मुंहिंजा दोस्तो, पोइ इन हर लतीफ़े में ध्यानु कबो। जीअं तव्हांखे पहिरीं ज़िक्र सम्झायो आहे, बाबा दिल में ख़्यालु कयो, दिल चए थी अल्लाह अल्लाह अल्लाह। जॾहिं वरी ॿियो सबक़ मिले लतीफ़ो रूही, त वरी उते ख़्यालु कबो त मुंहिंजे लतीफ़े रूही मां आवाज़ अची रहियो आहे अल्लाह अल्लाह अल्लाह। इन तरह सां पोइ सिरी, पोइ ख़फ़ी, पोइ इन 5 लतीफ़नि जो सबक मश्क पचाए पी। ऐं इहे 5 लतीफ़ा कंहिं न कंहिं नबीअ जे ज़ेरे क़दम आहिनि। जीअं लतीफ़ो क़ल्बी, इहो हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम जे ज़ेरे क़दम आहे। पोइ इन लतीफ़े में जेकॾहिं कंहिंखे विलायत मिले त उनखे आदमीयुल मशरब सरबो, हज़रत आदम जे ज़ेरे क़दम। छा सरबो? आदमीयुल मशरब। वरी हज़रत ये जेको लतीफ़ो रूही आहे, इहो हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह जे ज़ेरे क़दम आहे। जॾहिं इहो लतीफ़ो हले त पोइ उन में जेकॾहिं कंहिं सालिक ख़ुशनसीब खे विलायत मिले त उनखे सरबो इब्राहीमीयुल मशरब। इन तरह सां 5 लतीफ़नि जा पैगंबरनि जे ज़ेरे साया आहिनि। ऐं जेको लतीफ़ो अख़फ़ा आहे, इहो मुंहिंजे मिठे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ेरे क़दम आहे। ऐं इन लतीफ़े अख़फ़ा में जेकॾहिं कंहिंखे विलायत मिले त उनखे सरबो मुहम्मदीयुल मशरब। सम्झो था? उन जंहिं लतीफ़े जो तव्हां ज़िक्र कमाईंदव न, जंहिं नबीअ चुप करे वेठा, जंहिं नबीअ जे ज़ेरे क़दम आहे, उन नबीअ वारी कैफ़ियत सालिक जे मथां तारी थींदी। उन नबीअ जी जेका कैफ़ियत हुई न, उहो रंग उन पैगंबर जो उन सालिक जे मथां उहो रंग चढ़ंदो। ये लतीफ़ो क़ल्बी कहिड़े नबी जे ज़ेरे क़दम ॿुधायो मां? हज़रत आदम। हज़रत आदम अलैहिस्सलाम जी कैफ़ियत छा हुई? जॾहिं जन्नत मां लही आयो त रुनो हो, पिशेमान थियो हो, ऐं उन दाणे जे वजह खां अल्लाह जे साम्हूं रोंदो रहियो 300 साल रुनो। त जॾहिं तव्हां क़ल्बी ज़िक्र कंदव त उन वक़्त में तव्हांजे मथां हज़रत आदम अलैहिस्सलाम वारी उहा कैफ़ियत तारी थींदी। रोअण, पंहिंजे ख़ताउनि ते पिशेमानी थियणु, आज़ी निज़ारी करणु, इहा निशानी अथव लतीफ़े क़ल्बी जे हलण जी। लतीफ़ो क़ल्बी जॾहिं हलंदो न त तव्हांजी कैफ़ियत इहा थींदी जो दिलि में नरमी पैदा थींदी, अखियुनि में ॻोढ़ा ईंदा,
दिल रोण ते चवंदी चवंदी मां ज़िंदगी कीअं गुज़ारी, हाय अफ़सोस मुंहिंजी ज़िंदगी ग़फ़लत में बर्बाद थी वई। समझो था, इहा कैफ़ियत पैदा थी। वरी लतीफ़ रूही हज़रत सैयदना इब्राहिम खलीलुल्लाह जे ज़ेरे क़दम आहे। त हज़रत इब्राहिम जो वरी अल्लाह जे मथां भरवसो हुयो, तवक्कुल हुई, एतमाद हुयो। बादशाह मुखालिफ थी वियो, मिट मुखालिफ थी विया, सॼी दुनिया मुखालिफ थी वई। बाहि जो आड़ा ॿारियो त इब्राहिम तोखे हिन में साड़ियूं था, त बि चए पियो त मूंखे कंहिंजी परवाह न आहे, मुंहिंजे लाइ अल्लाह काफ़ी आहे। ॿुधो थो न हज़रत इब्राहिम जो वाक़ियो। त लतीफ़े रूही में जॾहिं तव्हां ज़िक्र कंदो त तव्हांखे अल्लाह जे मथां ईअं तवक्कुल ऐं भरवसो नसीब थींदो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वारो फैज़ उहो तव्हांजे सीने में पलटो। वरी इन तरह सां सभिनी लतीफ़नि ते उन्हनि पैगंबरनि जा परतवा पवंदा आहिनि। वरी हर लतीफ़े जे नूर जो रंग जुदा आहे। जेको लतीफ़ो कल्बी आहे, इन जे नूर जो रंग अथव सरिह जे गुल जहिड़ो फिको। जेॾी महिल ज़िक्र करणु वेंदो न, उन ते जेका तजल्ली पवंदी उहा अहिड़ी फिके रंग वारी, केॾी महिल मथां तजल्ली पवंदी, केॾी महिल वरी अंदरों इन लतीफ़े मंझों नूर चिमकंदे नज़र ईंदो। समझो था, इन तरह सां पंजनी लतीफ़नि जे अंदरि उहे अनवार ज़ाहिर थींदा आहिनि। पर उन्हनि जे लाइ ॿ ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। हिकिड़ो हलाल ऐं पाकीज़ा खाधो खाए, तय्यब हलाल पाकीज़ा तक़वा वारो खाधो खाए, ऐं ॿिए नंबर ते पंहिंजे मुर्शिद जो तवज्जह थिए, मुर्शिद जो तवज्जह थिए। ऐं पोइ जेको ज़िक्र सालिक कंदो त उन जे हर लतीफ़े जी कैफ़ियत उन ते ज़ाहिर थींदी। मुंहिंजा दोस्तो, हाणे तव्हां फ़क़ीर थिया आहियो त तव्हां इहा कैफ़ियत हासिल कयो न। रुगे निमाज़ रोज़ो अल्हम्दुलिल्लाह इहा बि सुठी ॻाल्हि आहे, पर इहा निमाज़ त मुल्ला बि पढ़नि था, मुल्ला मौलवी बि निमाज़ पढ़नि था। तव्हां फ़क़ीर आहियो त तव्हां में इहा कैफ़ियत पैदा थियणु ज़रूरी आहे। उहो फ़क़ीरी वारो हाल अंदर में नसीब थिए। बुज़ुर्गनि फरमायो, हाल रा बगज़ार मर्दे हाल शो, हाल रा बगज़ार मर्दे हाल शो, पेश मर्दे कामिले पैमाल शो। जदों ॻाल्हियूं न कर, ॻाल्हियूं कंदे त अची ॾाढ़ी थी वई, कुझु न थियो। ॻाल्हियूं न कर, कमु कर त तुंहिंजो हाल मटिजे न। समझो था मुंहिंजा दोस्तो, हाणे तव्हां खे जेकॾहिं लतीफ़ो कल्बी मिलियल आहे त उहो ज़िक्र उन जो कमायो, या जेको सबक़ तव्हांखे मिलियल आहे उहो सबक़ कमायो त तव्हांजी उहा कैफ़ियत पैदा थिए। ऐं असांजे मशाइखनि जो सबक़ मटाइण जो तरीक़ो ॿिनि तरहनि सां रहियो आहे। या त उन लतीफ़े ते आंगुर रखे पोइ तवज्जो ॾींदा आहिनि, या त सिर्फ़ ज़बान सां सम्झाए ऐं सबक़ मटाईंदा आहिनि। सो अॼु हिन आजिज़ जी दिलि चवे थी त तव्हां सभिनी जो मां सबक़ मटायां। पर हाणे जीअं त जमायत घणी आहे, उन जे करे हर हिक जे उन लतीफ़े ते आंगुर रखबी त वॾो वक़्तु लॻी वेंदो। तंहिंजे करे पंहिंजो जन खे लतीफ़ो कल्बी पहिरियों सबक़ आहे लतीफ़े कल्बी जो, उन्हनि खे मां अॼु ॿिए लतीफ़े रूही जी इजाज़त ॾी आहे। हाणे हिते ख़्यालु कंदो, लतीफ़े रूही में ते तूं आवाज़ अची रहियो आहे अल्लाह अल्लाह। ऐं जंहिंजो लतीफ़ो रूही आहे उनखे सिरी जी इजाज़त थो ॾियां। जंहिंखे लतीफ़े सिरी जो सबक़ आहे उनखे लतीफ़े ख़फ़ी जी इजाज़त थो ॾियां। जंहिंखे ख़फ़ी जी जो सबक़ मिलियल आहे उनखे अख़फ़ा जो जी इजाज़त ॾियां थो। जंहिंखे अख़फ़ा जो मिलियल आहे उनखे नफ़्सी लतीफ़े जो जी इजाज़त ॾियां थो।
जेके नफ्सी लतीफ़ हुआ उनके सुल्तानुल अज़कार जी या जंजा मथे असबाक मशारिब जान मां अज तवा सभिनी के मथे सबक जी इजाजत दिया तो वधिक तवा तरीको जेको किताब है हिदायत जो रस्तो इनाज जो किताब लिखियल है हिदायत जो रस्तो उनमें 35 ई सबकन जी तरतीब असरात अवामिल उनमें लिखियल है उनमें तवा दिसी वधिक पंहिंजे सबक के समझो उन सबक मटाइण जे लाइ मुर्शिद जी निगाह तवज्जो थींदो आहे उहा कैफियत नसीब थींदी आहे तवा हर को पंहिंजे पंहिंजे उन लतीफ़ो जेको अॼु तव्हांखे नओं सबक मिलियो आहे उन पासे ध्यानु करे ऐं मुराक़बे में जेॾी महिल वेहो इएं समझो तो मुझे उन लतीफ़े में जो आवाज़ अची रहियो आहे अल्लाह 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 इएं समझो त मुझे मुर्शिद जे सीने में संदन मशाइखन का हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन का वठी वो फैज़ अची रहियो आहे मुहम्मदी फैज़ मुझे मुर्शिद जे सीने मां मुझे लतीफ़े ते दाखिल थी रहियो आहे यो इंतजार करे पंहिंजे लतीफ़े दे ध्यान करे ऐं पोइ मुराक़बे में वेही तस्बीह जो आवाज़ समझो तो मुझी दिल पुकारे रही आहे मुझो लतीफ़ो पुकारे रहियो आहे अल्लाह 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 सब मुंह ढके अखियूं बूटे पंहिंजे लतीफ़े में अल्लाह जे ज़िक्र जो ख्याल रखो मदनी माई मैं मना न सघियुम सुती किस्मत निंदरूं जगा न सघियुम सुण मदनी माई मैं मना न सघियुम ओ मुंडदी चंदरी हुयम मैं रुलदी रहियम साईं दे लड़न लगम मैं भुलदी रहियम ओ गंढ खुलदी गई अमल किरदे रहियम गंढ खुलदी गई अमल किरदे रहियम पल खाली थिया कुछ बचा न सघियुम सुती किस्मत निंदरूं जगा न सघियुम सूंझ तू साड़ी मजबूर किता वल जख्म रयान ताजा गुलाम फरीदा रब करम करे वो मेरा पड़े भी मुर्शिद जनाजा वक्त जनाजे दे मेरा दिल पर साईं
मेरी आप पढ़ी तकबीरा उस वेले में जेंदी होसा करके कफन लवेरा उन लीरा दी एक कफनी सीसा मैं तपासा नाल फकीरा हिसाब किताब मेरा साईं लेसी नहीं आजत कोई नकीरा मुनकिर ते नकीर हैरान हुए मेरी कफन दा देख के हाले एक बैनू देख के अधेरे मिसकीन दा कफन क्यों लाले डिठे बंद कफन दे खोल के जा हाई जख्म जिगर दे नाले यो आख के टुर पे मैयत कोलू मिसकीन है माफ सवाले आवे माही है आवे माई तेकू अल्लाह भी आने आवे माई तेकू अल्लाह भी आने ते होया मुद्दता गिन गिन घड़ियां हिजर तेरे विच अखियां रोवन जिवें सावण मीह दियां झड़ियां इना रोवना उदू सिखिया जदों वाकिफ हिजर दियां बनिया गुलाम फरीद रोवना उदों मुक वेसे जदों विचियां कफन दियां तड़ियां किथे वंज वसियई शाला बसदा रवी किथे वंज वसियई किथे वंज वसियई शाला वसदा रवी मेरी खुशी ता रखना गई है कसम खुदा दी बाज सजन दे कसम खुदा दी बाज सजन दे मेरी सुन हवेली थईए रुस पौंदई बिन तेग दे कोंदई रुस पौंदई बिन तेग दे कोंदई केड़ी थी ओ यार कता गई ना रुसी ढोला ना रुसी ना रुसी ढोला
मेरी देख के आए बावल ना जावी, मेरी झोली अमला खाली। ना रुसी मेरा मुर्शिद साई, ना रुसी मेरा मुर्शिद साई। मेरी झोली अमलों खाली, मैं अदना ते असफल अजलों, तेरी जात अजल तू आली। दर्द वंदा दा हाल क्या पुछ दई, दर्द वंदा दा हाल क्या पुछ दई, केड़ा उजड़ गया दाले। सुन ज़रब निगाह दी मार दी वो, मेरी भज गई सबर दी ढाले। हाँ के कोई सावियां जो धरिया, कोई सावियां जो धरिया, मुखड़ा विखा चा ढोलण है मुखड़ा विखा चा ढोलण
अखी ॾाढियां ओ झरिया मुखड़ा विखा चा ढोलण मुखड़ा विखा चा ढोलण अखी ॾाढियां झरिया हल मिट्टियां वे पट वेंदे पता हुंदा तेरी बेनियां ज़ीदा है मुझा चाक विए चोले ओ सोना चाक विए चोले हिक हिक नसमुंजी सुना तो जो नालो बोले हिक हिक नसमुंजी है नाम तुझो बोले मातलियते मीह उठा ओ मातलियते मीह उठा सांगी मुंजा सराथिया है सांगी मुंजा सराथिया थिया करमी कुलई कठा आ